नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा आहियूं त कराची जे सदर वारे इलाइक़े में 4 ॾींहं अॻु 70 वरे जे शख़्स खे बेदर्दी सां क़त्ल करण वारे वाक़िए छिरकाईंदड़ इंकशाफ साम्हूं आयो आहे। जांच पुलिस जो चवणु आहे त 70 वरे जे मुड़ुस खे बेदर्दी सां क़त्ल कंदड़ औरत हीरोइन जी आदी आहे। औरत ऐं संदसि मुड़ुस ॿई गुज़िरियल 7 सालनि खां हीरोइन जो नशो करे रहिया। पुलिस जो चवणु आहे त 2013 में मक़दूल शेख सोहेल ऐं गिरफ़्तार औरत रुबाब उर्फ़ आसमा जी शादी थी हुई। नशे में ज़ाल मुड़ुस हिक ॿिए सां विढ़ंदा रहंदा हुआ। पुलिस जो चवणु आहे त जंहिं राति सोहेल क़त्ल थियो उन राति ॿिन्ही गॾिजी हीरोइन जो नशो करे रहिया हुआ। औरत तमामु घणो नशो करे चुकी हुई। पुलिस जो चवणु आहे त मक़दूल सोहेल नशो कंदो ॿाहिरां ईंदो वेंदो रहियो, जंहिं ते सुकून सां वेही नशो न करण ते झेड़ो थियो। नशे में धुत औरत पंहिंजे मुड़ुस खे चमाट वाहे कढी, जंहिं ते झेड़ो शुरू थी वियो ऐं इन दौरान औरत खे पंहिंजे मुड़ुस खे लोही राड हणी, जंहिं सां रत निकिरी वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।